पीएस नव गड़ियासी ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आगा शहबाज दुरानी वोट कास्ट कयो पाके। आगा शहबाज दुरानी पोलिंग स्टेशन एक मेन प्राइमरी स्कूल पहुंची वोट कास्ट कयो पाके। पीपल्स पार्टी उम्मीदवार आगा शहबाज दुरानी जो चवण हो त आवाम मां उम्मीद आहे इलेक्शन कमीशन हिन भेरे सुठा कदम खया आहिनि। संदसि चवण हो त थधि सबब माण्हू घटि निकिता आहिनि। थधि घटिजण बाद वधीक माण्हू निकिरी वोट कास्ट कंदा। अवां खे ॿुधायूं पिया पीएस नवगढ़ियासी ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आगा शहबाज दुरानी वोट कास्ट कयो पाके। आगा शहबाज दुरानी पोलिंग स्टेशन एक मेन प्राइमरी स्कूल पहुंची वोट कास्ट कयो पाके। अवां खे ॿुधायूं पिया पीपी उम्मीदवार आगा शहबाज दुरानी जो चवण हो त आवाम मां उम्मीद आहे इलेक्शन कमीशन हिन भेरे सुठा कदम खया आहिनि। संदसि चवण आहे त थधि सबब माण्हू घटि निकिता आहिनि। थधि घटिजण बाद वधीक माण्हू निकिरी वोट कास्ट कंदा। पीएस नवगढ़ियासी ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आगा शहबाज दुरानी वोट कास्ट कयो पाके। आगा शहबाज दुरानी पोलिंग स्टेशन एक मेन प्राइमरी स्कूल पहुंची वोट कास्ट कयो। पीपी उम्मीदवार आगा शहबाज दुरानी जो चवण हो त आवाम मां उम्मीद आहे इलेक्शन कमीशन हिन भेरे सुठा कदम खया आहिनि।